आचर के केस तां हथ खणायूं, पर मूसा खान वरी 2-3 केस हणाए छॾींदुसि। चाचा, खून जो केस ख़त्म थी वञे, बाक़ी ॿियनि केसनि मां सज़ा कमाए ईंदो। कुझु माहौल ठरे त मां आचर सां वञी मिली ईंदुसि, मिंथ मेड़ कंदोमांसि, अलाह ईमान ॾींदुसि, ख़ुदा कंदो त राज़ी थी वेंदो। चाचा, तव्हां घर वेठा हुजो, मां अम्मा खां थी अचां। ख़ैर में पुटु? ॿुधी आहे ख़बर त रईस बाबा सां विढ़ियो आहे। बाबा खे बि ॾिसी अचां ऐं अम्मा खां बि अहवाल वठी अचां। अम्मा, मां हिते ई आहियां, तूं थी अच। चाचा, इझो वियासीं, इझो आयासीं। का ॻाल्हि न आहे अम्मा, भली सुकून सां वञी माउ पीउ सां दिलि जा सूर सले अच, दिलि जो भार हल्को थी पवंदो। पुलिस मूसा खान ने इशारे ते रण मारे छॾियो आहे। कंहिंखे गिरफ़्तार कयो अथनि? बख़्शो कंहिंखे बि कोन अथऊं। मूसा खान जे ज़ुल्म जी इंतहा थी चुकी आहे। जेसि ताईं इन मस्त उठ खे ॾामण न विझंदासीं, को बि ग़रीब उन जे ज़ुल्म खां बची न सघंदो। आचर, मां त चवां थो मूसा खान खे लेटाए छॾ, पोइ वञी असां सभु ई सुख जो साहु खणंदासीं। हा कालू, लेटाइणो पवंदो। हाणे उन मस्त उठ खे लेटाइणो पवंदो। जेकॾहिं अञा बि उनखे छूट ॾिनीसीं त न ॼाण कंहिंजा घर लताड़े वञी पार पवंदो। उन करे हाणे मूसा जो मरण लाज़मी आहे, मूसा जो मरण। पर आचर, तोखे थोरो ख़्याल सां रहणो पवंदो। बेफ़िक्र आहे कालू, मां हाणे एतिरो बेवकूफ़ ऐं अनाड़ी न आहियां। दुश्मन जी हर चाल खे समझी चुको आहियां। हाणे मूसा खान जे ॼार में फासण एतिरो आसान नाहे। मुजिब, ॾिस हूअ केरु आई आहे? ये केरा रे सर? तहां जड़हन नालायकन जी मां आहियां। जेकॾहिं पुट आहियो त मुंहिंजो अदब करणु तहां ते फर्ज़ आहे। खैरा ज़ुबान संभाले ॻाल्हाए। मां सम्झो त तहां को ख़ुशि थींदव जो तहां जड़हन नालायकन खे मां पुट जो दर्जो ॾिनो आहे। पर जे तहां जी सॻी माउ बि हिन वक़्तु जीअरी हुजे हा न, त तहां जड़हन नालायकन खे पंहिंजे पुट चवण खां इनकार करे हा। घणो ॻाल्हाई वई खैरा, घणो ॻाल्हाई वई। अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि त ही नालायक पुट तुंहिंजो कहिड़ो अजर था कनि। अड़े खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, मुंहिंजे मुड़ुस सां अहिड़ी हालत करण खां पोइ बि तहां जी दिलि ख़ुशि कोन थी। ड्रिजो खुदा जे साथ खो, जंहिंजी लठ बे आवाज़ अथव, जे वसी पवंदव त को आवाज़ न थींदव। रब जी लठ वसण खां अॻु में मां तोखे ॿुधायुमि त मूसा खान सां वैर पाणे जो अंजाम छा थींदो आहे। जुड़ियल वञ। मूसा, औरत जे मथे उघाड़े करण खे तूं छा थो समझे? उन जे अंजाम जी ख़बर अथई? उहो अंजाम ॼाणे थो। सिर्फ तुंहिंजो सिर नंगो नाहे कयो, तुंहिंजे मथे में धूड़ विझी हितां मोकिलींदुसि। माण्हुनि खे ख़बर पए त मूसा खान जे दुश्मन जो अंजाम छा थींदो आहे। जुड़ियल हुकुम बाबू। ॿुधाए पंहिंजी माउ खे, जॾहिं पुट नालायक थींदा आहिनि त पंहिंजी माउ जो कहिड़ो अजर कंदा आहिनि। फिरौन जी औलाद
मां कॾहिं से बतूल आहियां फिजा जाइन जी धीउ आहियां तुझे दरबार में अॼु मां सिरो घाड़ो करे थी वञा वक्त जा यजीद तोखे इहा ख़बर आहे त तुंहिंजो अंजाम छा थींदो तुंहिंजो अंजाम छा थींदो तुंहिंजो अंजाम वेझो अची चुको आहे मूंसां तुंहिंजो अंजाम वेझो अची चुको आहे मां